जी शागिर साथियों अस्सलाम वालेकुम नमस्ते ऐं दुनिया जा समूरा सलाम। दोस्तों अॼु पाण एक्सरसाइज 1.2 कंदासीं। ठीकु आहे। रियाज़ी आहे क्लास 6 जी, हुनजो पहिरियों बाब सेट्स ऐं उन में पाण एक्सरसाइज नंबर 1 करे छॾी आहे। अॼु पाण एक्सरसाइज नंबर 2 कंदासीं। दोस्तों एक्सरसाइज नंबर 2 जो मूं वटि ही इंग्लिश मीडियम जो किताब है, इन में आहे सिफ़े नंबर 11 ते। ठीक है। पर इन खां पहिरीं जेकॾहिं पाण ॾिसूं एक्सरसाइज जिते 1.1 ख़त्म थी थिए न, त 6, 7, 8, 9 ऐं 10 ताईं इहे जेके पेजिस आहिनि इन्हनि ते सेट्स जा मुख़्तलिफ़ जेके क़िस्म आहिनि लिखण जा, उन्हनि ते जेको आहे सो लिखियो वियो आहे ऐं आसानी सां सम्झायो वियो आहे टेबल्स वसीले। ठीकु आहे। उन्हनि जूं डेफिनेशन्स बि ॾिनल आहिनि। पर आउं सम्झां थो त जॾहिं पाण ही एक्सरसाइज कंदासीं त उन्हनि में इहे समूरा जेके आहिनि से क़िस्म तक़रीबन अची वेंदा। सो ही एक्सरसाइज बि कंदा हलूं था ऐं उन्हनि सेट जे क़िस्मनि खे बि बयानु कंदा हलूं था। जीअं फ़र्ज़ु करियो हिन जो पहिरियों नंबर सुवाल आहे, गिव रीज़न्स वाई फॉलोइंग कलेक्शंस आर नॉट सेट। ठीकु आहे। हिन जो क्वेश्चन नंबर पहिरियों आहे। ठीकु आहे। त ॿुधायो त छाजे करे हेठियां जेके आहिनि से सेट कोन्हे के। ठीकु आहे। त हाणे हिन में जेके ॾिनल आहिनि कुझु शयूं, जीअं पहिरियों आहे हिननि में ॾिनल आहे DOO ऐं R। अहिड़े नमूने सां पाण जेकॾहिं हिन जो 3 वारो ॾिसी वठूं त उन में आहे AFDA। हिन में इहे ई जेके आहिनि से तक़रीबन अहिड़ा 6 जेके आहिनि से सवाल ॾिनल आहिनि। ठीकु आहे। हाणे हीअ सेट छो कोन्हे, इन जो ख़ासि सबबु इहो आहे त हीअ सेट इन करे कोन्हे जो सेट जो हिकिड़ो कानून आहे त सेट में कंहिं बि सूरत को बि मेंबर डबल में न लिखियो वेंदो। क्लियर। यानी ओ आहे त हिकिड़ो ई हूंदो, ईअं न त ॿ जेको आहे सो ओ लिखबा। हिन में ए जेको आहे सो 2 चकर आहे, हिकिड़ो ई मेंबर 2 चकर न लिखबो। ठीकु आहे। इन खे तव्हां ईअं आसानी सां सम्झी सघो था त जेकॾहिं तव्हांखे दुकानदार वटि वञो था, परचून वारे वटि, उन खां तव्हां सिर्फ़ु पुछंदव त भाउ तव्हां वटि कहिड़ा कहिड़ा आइटम मौजूदु आहिनि, त हू तव्हांखे सिंपल ॿुधाईंदो खंडु, चांहि या चांवर, साबुण ऐं गिहु वग़ैरह इहे मूं वटि आहिनि। ईअं कोन ॿुधाईंदो तव्हांखे त मूं वटि चांहि में जेको आहे सो उन जा हेतिरा पैकेट आहिनि ऐं खंड जा हेतिरा कटा मूं वटि मौजूदु आहिनि, छो त साॻियो ई इस्म आहे, उनखे बार बार न लिखिबो। हू सिर्फ़ु जेको रिप्रेज़ेंट कंदो, नुमाइंदा जेको हूंदा न आइटम जा नाला, उहे ॿुधाईंदो। उन जे करे हीअ जेको आहे सो ही 2 चकर हिकिड़ी शइ न ईंदी। सेट में इहो कानून आहे। ठीकु आहे। को बि हिकिड़ो आइटम 2 चकर न वरजायो वेंदो, उन जे करे हीअ सेट कोन्हे। तव्हां हिननि 6 में जेकॾहिं ॾिसंदव त तव्हांखे इहा शइ नज़र ईंदी। ऐं ॿिया वरी हिन में 2 अहिड़ा बि आहिनि जेके मूं तव्हांखे शायदि पहिरीं ॿुधाए छॾियो हो, त जीअं सेट ऑफ ब्यूटीफुल बर्ड्स। ठीकु आहे। हिन में 5 नंबर ॾिनल आहे सेट ऑफ ब्यूटीफुल बर्ड्स। ठीकु आहे। हाणे ही सेट कोन्हे इन करे जो ही वेल डिफाइंड कोन्हे। सेट जी जेका डेफिनेशन है उन में पाण पढ़ी आया आहियूं त डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स एंड वेल डिफाइंड, चिटो ऐं वाज़ेह कोन्हे। वाज़ेह कीअं कोन्हे त उहो हर स्टेटमेंट उहा सेट कोन्हे जंहिं बाबति साम्हूं वारो हर को पंहिंजी मर्ज़ी सां जवाबु ॾेई सघे। ठीकु आहे। उहा हर स्टेटमेंट सेट आहे जंहिंजो जवाबु हर माण्हू साॻियो ई ॾियण जो पाबंद हुजे। ठीकु आहे। जेकॾहिं सेट ऑफ ब्यूटीफुल बर्ड्स, हाणे ज़ाहिर आहे त को चवे थो मूंखे तोतो थो वणे, ॿियो चवे थो मूंखे मोर थो वणे, त इहो वेल डिफाइंड न थींदो। ठीकु आहे। उन जे करे जेको आहे सो इन खे पाण सेट न चवंदासीं। अहिड़े ई नमूने सां ॿियो बि आहे सेट ऑफ गुड प्लेयर्स। हाणे सेट ऑफ गुड प्लेयर्स, सुठा रांदीगर, त तव्हां सम्झी सघो था त हर कोई पंहिंजी मर्ज़ी जा ॿुधाए सघे थो, उन जे करे इहो बि वेल डिफाइंड कोन्हे। सो उन जे करे जेको आहे सो इहो सेट न आहे। हाणे हिन सवाल में जेके पाण 2 शयूं सम्झियासीं,
हिकिड़ो त सेट जे अंदरि नंबर जेको रुकुन हूंदो आहे हिकिड़ो रुकुन साॻियो ई ॿ चकर न लिखियो वेंदो आहे। जेकॾहिं कंहिं बि अंदरि कंहिं बि ॾिंगीअ जे ब्रैकेट जे अंदरि ॿ जेके आहिनि से साॻे ई साॻिया इस्म ॿ चकर लिखियल हुजनि त उनखे पाण सेट न चवंदासीं। ॿियो त स्टेटमेंट वाज़िह न हुजे त उनखे पाण सेट न चवंदासीं। ठीकु आहे, हाणे अचूं था हिन जे ॿिए नंबर सवाल ते। ठीकु आहे, उस थी वई आहे, झुड़ालो मौसम हो, उस थी वई आहे। हाणे हिन में आहे विच ऑफ द फॉलोइंग आर फाइनेट और इनफाइनेट सेट्स, यानी कहिड़ा जेके आहिनि से फाइनेट सेट आहिनि, ॿिया वरी कहिड़ा आहिनि जेके इनफाइनेट आहिनि। ठीकु आहे, हाणे अचो त पहिरीं इनफाइनेट सेट खे सम्झूं था। ठीकु आहे, फाइनेट जो मतिलबु आहे महदूद। ठीकु आहे, ऐं इनफाइनेट जो मतिलबु आहे लामहदूद। ठीकु आहे, फाइनेट सेट उहे हूंदा आहिनि जेके महदूद हुजनि, इनफाइनेट सेट उहे हूंदा आहिनि जेके लामहदूद हुजनि। सिंपली तव्हां सम्झी सघो था, ऐं जेकॾहिं को सेट लिखां थो n1 2 3 ऐं डॉट डॉट लॻाए जेकॾहिं हिते 100 ॾियां थो त ही इनफाइनेट सेट न चयो वेंदो, छो त हिन जी हिकिड़ी हद ॿुधायल आहे 1 2 3 4 5 6 7 8 टिल 100 100 ताईं। उन जे करे ही महदूद सेट आहे। लामहदूद इन में आहे जेकॾहिं आउं हिन खे लिखां 1 2 3 ऐं साॻे ई नमूने सां इते छॾे ॾियां, यानी 1 2 3 पोइ हलंदो रहे 100 खां 1000 खां लख करोड़ खां टिपी वञे, हिन जी का बि हद कोन्हे। उन जे करे ही जेको सेट आहे सो लामहदूद, जॾहिं त ही महदूद सेट हूंदो। हर उहो सेट जंहिंजा रुकन महदूद हुजनि, जीअं बिल फर्ज़ करियो A B C ऐं D। हाणे हिन में 4 मेंबर आहिनि, वेरी सिंपल ऐं महदूद आहिनि, यानी तव्हां इन में आख़िरी जेका ॾिंगी आहे न उन जी हद खे ॾिसो। जेकॾहिं उन ते को मेंबर लिखियल आहे, विच में जेकॾहिं डॉट्स आहिनि, इन जो मतिलबु आहे त इहा उनजी हद ॾेखारियल आहे। ठीकु आहे, त इहो थी वियो हद वारो यानी महदूद। पर जेकॾहिं हद न ॾेखारियल हुजे, यानी ही डॉट 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 से ई ख़तमु थी वञे, त पाण इहो नथा चई सघूं त ही किथे ख़तमु थियो, हिन जो छेड़ो पाण खे नज़र नथो अचे ॿियो, उन जे करे इहो लामहदूद इनफाइनेट हूंदो। ठीकु आहे, यकीनन हाणे तव्हां जेको आहे सो हेठि जेके 10 स्टेटमेंट्स आहिनि उहे तव्हां करे सघो था। जीअं बिल फर्ज़ पहिरीं आहे, हिन में साॻियो ई साॻियो ॾिनल आहे तव्हांजे किताब जे अंदरि, पर हिते जेको आहे सो 50 आहे ऐं हिते हिननि सेट जो नालो A ॾिनो आहे। ठीकु आहे, त तव्हां सम्झी सघो था त इहो महदूद सेट आहे, छो त हिन जी हिकिड़ी हद ॾिनल आहे, यानी 1 खां 50 ताईं, पर हिन जो आहे 1 2 3 4 ऐं अलाए केसि ताईं। ठीकु आहे, अहिड़े ई नमूने सां ॿियो नंबर आहे, तव्हां ॾिसी सघो था त उहो वरी हिन वांगुरु ई आहे, पर इन में वरी 100 200 300 400 ॾिनल आहिनि। ठीकु आहे, हिन साॻे खे लिखी सघिजे थो 100 200 ऐं 300 वरी 400, पोइ ईअं आहे ॾिनल। ठीकु आहे, त हीअ जेको आहे सो सेट लामहदूद आहे। हाणे हेठि जेके आहिनि से तव्हां पढ़ो ऐं तव्हां हिननि मां आसानी सां अंदाज़ो लॻाए सघो था त लामहदूद आहे। जीअं बिल फर्ज़ आउं चवां सितारनि जो सेट, तव्हां सम्झी सघो था सितारा ॻणे नथा सघजनि, इट मीन्स इनफाइनेट सेट, दिस इज़ इनफाइनेट सेट, इहो लामहदूद आहे। बकरी जे वारनि जो सेट, हाणे बकरी जे वार ॻणे नथा सघजनि, इनफाइनेट सेट। ठीकु आहे, निम जे वण में मौजूदु पननि जो सेट, हाणे इहे पन नथा ॻणे सघजनि, अनकाउंटेबल आहिनि, सो दैट्स कॉल्ड इनफाइनेट सेट। ठीकु आहे, बाक़ी हफ़्ते में ॾींहंनि जो सेट, इहो फाइनेट सेट आहे, छो त सभिनी खे ख़बर आहे त 7 ॾींहं थींदा आहिनि। साल में महीननि जो सेट तव्हां सभिनी खे ख़बर आहे, कुदरती रंगनि जो सेट तव्हांखे ख़बर आहे। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां इहे महदूद ऐं लामहदूद आहिनि, सो इहे तव्हां करे वेंदव। ठीकु आहे, उन खां पोइ हिन जो आहे जी आख़िरी बि जी हिन जो ॾिनल आहे सेट ऑफ ऑल इवन नंबर्स। ठीकु आहे, इवन नंबर्स माना ॿधी अदद, ऑड नंबर्स माना इकी अदद। ठीकु आहे, हाणे चए थो त सभिनी ॿधी अदनि जो सेट, सभिनी ॿधी अदनि जो सेट लामहदूद आहे। असां जेको आहे सो उहे काउंट नथा करे सघूं, 0 2 4 6 8 10 पोइ इहे पाण नथा करे सघूं। ठीकु आहे, चए थो सभिनी जो न, त सभु पाण नथा करे सघूं, इहो लामहदूद इनफाइनेट आहे। ठीकु, हाणे अचो था 3 नंबर सवाल ते। 3 नंबर सवाल आहे विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट्स। ठीकु आहे, त हाणे आउं एम्प्टी ऐं नल सेट तव्हांखे ॿुधाईंदुसि, उनखे एम्प्टी या नल सेट बि चवंदा आहिनि। ठीकु आहे, अहिड़े नमूने सां ॾिसो पाण हिननि जा
क़िस्म बि पढ़ंदा वञूं था। फाइनेट ऐं इनफाइनेट इन जो जोड़ो आहे ऐं ॿियो वरी एम्पटी या नल सेट, वरी उन सां हिकिड़ो उन जो अथव सिंगलटन सेट। ठीकु आहे, हाणे उनखे बि आउं तव्हांखे ॿुधाईंदो थो वञा। ठीकु, हाणे ॾिसो तव्हां। ठीकु, हाणे पहिरीं अचो त एम्पटी सेट खे ॾिसूं था। जीअं फ़र्ज़ु करियो EMPTY एम्पटी या हिनखे नल सेट बि चवंदा अथव। ठीकु आहे, ऐं ॿियो वरी इन जहिड़ो ई ईअं सम्झो त इन सां गॾु सिखी था छॾियूं। ठीकु आहे न, सिंगलटन सेट। सिंगलटन सेट हिन जी स्पेल थोरी अॻिते पोइते थी सघे थी, सो इहा तव्हां क्लियर करे छॾिजो। ठीकु आहे, नल सेट मतिलबु एम्पटी सेट मतिलबु ख़ाली सेट जंहिंजो को बि मेंबर न हुजे। सिंगलटन सेट मतिलबु यक रुकनी सेट। ठीकु आहे, यानी जंहिंजो हिकु मेंबर हुजे, को बि हिकु मेंबर या हिकु रुकन हुजे त उनखे पाण यक रुकनी चवंदासीं। ठीकु आहे, इहो यादि रखो त नल सेट खे ज़ाहिर करण जी हिकिड़ी निशानी अथव फाए, उनखे हीअं चवंदा आहिनि। ठीकु आहे, ख़ाली सेट खे फाए सां बि लिखी सघिजे थो, पर जेकॾहिं फ़र्ज़ु करियो आउं इहो लिखां थो ए ऐं हुन जे अंदरि हीअं थो ॾेई छॾियां, त हाणे तव्हां इहो न सम्झो त हिन में हिकिड़ो मेंबर आहे, न, इहो फाए सेट आहे, इहो ख़ाली सेट आहे, इन जो को बि मेंबर कोन्हे। साॻी नमूने सां जेकॾहिं आउं चवां थो, जेकॾहिं फ़र्ज़ु करियो मूं हीअ लिखी छॾियो त हाणे हीअ अथव सिंगलटन सेट। ठीकु, पंहिंजो छा था चवनि, अच्छा हिनखे हीअं बि लिखी सघिजे थो। फ़र्ज़ु करियो बी हिन जो नालो थी वियो आहे त आउं हिन जो वरी डी नालो थो ॾियां, त हिन में ठलो ख़ाली बि ईअं बि लिखी सघिजे थो। ठीकु आहे, ईअं बि लिखी सघिजे थो, हीअ बि नल सेट या एम्पटी सेट आहे, ऐं हीअ जॾहिं त यक रुकनी सेट आहे, हिन में हिकु रुकन मौजूदु आहे, इनखे सिंगलटन सेट चवनि था। ठीकु आहे, हाणे मूंखे उमेदु आहे त हीअ जेको सवाल नंबर 3 आहे सो तव्हां आसानी सां करे सघंदा। सेट ऑफ स्टूडेंट्स ऑफ योर क्लास ओवर 25 years ऑफ एज, तव्हांजे क्लास जे उन्हनि शागिर्दनि जो सेट जिन जी उमिरि 25 सालनि खां मथे आहे। हाणे तव्हां अंदाज़ो करियो छहें में जेको आहे सो ॿारु पढ़े थो त उन जी उमिरि वधि में वधि 12, 13, 11 साल एतिरी थी सघे थी। ठीकु आहे, छो त 5 सालनि जी उमिरि में पढ़णु शुरू थियो, 5 वरी प्राइमरी जा पढ़ी आया हो त 10 साल, हाणे तव्हांजी ज़ाहिर उमिरि 11, 12, 13, 14 ताईं थी सघे थी, पर 25 सालनि खां मथे तव्हां नथा थी सघो। उन जे करे इन में को बि मेंबर न ईंदो, सो इहो ख़ाली सेट चयो वेंदो। ठीकु आहे, यकीनन आवाज़ तव्हां ताईं पहुचंदो हूंदो, ऐं वरी माइक खे लॻायां। ठीकु आहे, ओके, आवाज़ अचे पियो तव्हांखे। त हाणे हीअ जेको आहे सो ईअं थींदो। ठीकु, त इहो जेको पहिरियों पाण पढ़ियो अथव न, इहो थींदो ख़ाली सेट। ठीकु आहे, यानी हिन में मेंबर को बि कोन हूंदो। अहिड़े नमूने सां पाण जेकॾहिं हिन जो 7 नंबर ॾिसूं त 7 नंबर में हिननि लिखियो आहे जेको 7 नंबर अथव उन में हिननि हीअं लिखियो आहे। ठीकु आहे, 0। त दोस्तो हीअ जेको आहे सो छा आहे, सिंगलटन सेट अथव। छो त 0 हिकु मेंबर आहे। ठीकु आहे, जेकॾहिं जे मथां फाए हुजे हा त पोइ हीअ हुजे हा सिंगलटन एम्पटी सेट, ख़ाली। पर हिननि अहिड़े क़िस्म जो मथां हिन ते फाए वारो लीक न लॻाई आहे वारी, सो उन जे करे हीअ जेको आहे सो छा आहे, सिंगलटन सेट चवंदासीं, छो त 0 हिन जो मेंबर मौजूदु आहे। ठीकु आहे, त हाणे हिन मां बाक़ी तव्हां करे सघो था। पाण हलूं था सवाल नंबर 4 ते। ठीकु आहे, सवाल नंबर 4 आहे इक्वल सेट्स। ठीकु आहे, हाणे इक्वल सेट्स इन जो बि हिकिड़ो जोड़ो अथव। जीअं हाणे एम्पटी ऐं सिंगलटन थी विया, फाइनेट ऐं इनफाइनेट थी विया, त हाणे आउं तव्हांखे ॿुधायां थो एम्पटी सेट न, इक्वल ऐं इक्वलेंट। ठीकु आहे, त इक्वल छा खे चवंदा आहिनि, इक्वलेंट छा खे चवंदा आहिनि, तव्हांजा नाला त ॿुधल हूंदा। इक्वल जो अथव बराबरि, ऐं इक्वलेंट जो मतिलबु आहे हिकु जेतिरो। ठीकु आहे, हाणे हिकु जेतिरे ऐं बराबरि में तव्हां ॿार मुंझी सघो था त हिकु जेतिरो ऐं बराबरि मां छा मुराद आहे। ठीकु आहे, त तव्हां मुंझो न, थोरो सोचो। जेसीं आउं साफ़ु करे वठां एसि ताईं वरी इन बोर्ड साफ़ु करण खां पोइ आउं कोशिशि कंदुसि त तव्हांजा ज़हन बि साफ़ु करे छॾियां। ठीकु आहे,
तव्हांजे मुंझारे खे मिटायां त तव्हां मथां सोचो त सिंगल पंहिंजो इक्वल ऐं इक्वलेंट छा थींदा आहिनि। ठीकु आहे, त दोस्तो हाणे अचूं था इक्वल ऐं इक्वलेंट। हीउ सवाल नंबर 4 आहे ऐं हीउ सवाल नंबर 5 जेकॾहिं तव्हां ॾिसो त इनमें इक्वलेंट लिखियो पियो आहे। ठीकु आहे, सवाल नंबर 4 ऐं 5, सवाल नंबर 4 ऐं 5 बि पाण मिलाए छॾियूं था। ठीकु आहे, छो त हिन में अथव इक्वल सेट ऐं हिन में अथव इक्वलेंट सेट। ठीकु आहे, EQUILANT इक्वालेंट। ठीकु आहे, इक्वालेंट VAB आहे इक्वालेंट सेट। ठीकु आहे, हाणे ही सेट हिते बि लिखूं था सेट। इक्वल जो मतिलबु आहे बराबर। ठीकु आहे, ऐं हिन जो मतिलबु आहे हिकु जेतिरो। ठीकु, अच्छा फ़र्क़ु कहिड़ो आहे? फ़र्क़ु हिननि में वेरी सिंपल, तमामु सादो आहे। इक्वल जो मतिलबु आहे त साॻिया माना साॻिया ऐं बराबर मेंबर। ठीकु आहे, मेंबर बि साॻिया हुजनि ऐं बराबर हुजनि। हिन में सिर्फ़ु मतिलबु मेंबरनि जो तादाद बराबर हुजे। ठीकु आहे, सिर्फ़ु मेंबरनि जो तादाद बराबर हुजे त पाण उनखे इक्वलेंट सेट यानी हिकु जेतिरो सेट चवंदासीं। हिन जी हिकिड़ी निशानी बि अथव ही, हिन जी त उहा ही निशानी आहे बराबर जी, तव्हांखे ख़बर हूंदी। ठीकु आहे, हाणे अचूं था न, हाणे अचो त मिसालनि सां सम्झूं था। फ़र्ज़ु करियो इक्वल सेट ऐं हिते सेट लिखां थो, फ़र्ज़ु करियो x, उन में लिखां थो 1 2 3। ॿियो लिखां थो सेट y, हिन में लिखां थो 3 2 ऐं 1। हाणे हीअ हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि तव्हां ॿुधी वठो त सेट लिखण में मेंबरनि जी जेका तरतीब आहे उहा का ख़ासि माना नथी रखे। ठीकु आहे, उनखे का बि अहमियत कोन्हे, यानी तव्हां 1 2 3 लिखो, 3 2 1 लिखो, ॻाल्हि साॻी आहे। ठीकु आहे, यानी इहो ईअं ई आहे, दुकान में आइटम पिया आहिनि। हाणे को दुकानदार खंडु हिन पासे चांहि ॿिए पासे रखे थो, को वरी चांहि हिकिड़े पासे खंडु ॿिए पासे रखे थो, त उनजो दुकानदारी ते को बि असरु नथो पवे। ठीकु आहे न, साॻे नमूने सां सेट में जेके रुकन आहिनि उन्हनि जेका तरतीब आहे उनजो सेट ते असरु नथो पवे। हा, मेंबरनि जे तादाद या उनजी सूरत हाल सां असरु पवे थो। हाणे ही जेके ॿ सेट आहिनि इहे सेम टू सेम साॻिया आहिनि, यानी मेंबर बि साॻिया ऐं तादाद बि साॻिया। त हिननि खे लिखिबो x y जे बराबरि आहे या y x जे बराबरि आहे, लिखी सघिजे थो। ठीकु आहे, साॻे ई नमूने सां जेकॾहिं हुजे L हिकिड़ो सेट आहे जंहिंमें हुजे A B ऐं C, जॾहिं त M हिकिड़ो ॿियो सेट हुजे जंहिंमें हुजे E F G। ठीकु आहे, त हाणे हिन में तव्हां ॾिसी सघो था त सेट जेके आहिनि से इन्हनि जो सिर्फ़ु तादाद बराबरि आहे। ठीकु आहे, हीअ साॻिया साॻिया कोन्हे, उनजे करे हिननि जो तादाद बराबरि आहे, उनजे करे पाण हिन खे लिखी सघूं था L जेको आहे सो M जेतिरो आहे या M जेको आहे सो L जेतिरो आहे। इहे हिकु जेतिरा सेट आहिनि। ठीकु आहे, ऐं इहो यादि रखो त जेके बराबरि सेट हूंदा आहिनि उहे हिकु जेतिरा हूंदा ई आहिनि। ठीकु आहे, बराबरि सेट जेके आहिनि से त मतिलबु हिकु जेतिरा हूंदा ई आहिनि, पर बराबरि सेट हिन खां इज़ाफ़ी कुझु बि हूंदा आहिनि, यानी हिकु जहिड़ा बि हूंदा आहिनि, हिकु जेतिरा बि हूंदा आहिनि, जॾहिं त हीअ सिर्फ़ु हिकु जेतिरा हूंदा आहिनि। ठीकु आहे, हिन खे अञा बि पाण चऊं त हीअ हूंदा आहिनि सेम टू सेम हिकु जहिड़ा, ऐं हीअ फ़क़ति हिकु जहिड़ा ऐं हिकु जेतिरा। हीअ आउं सम्झां थो त तव्हांखे सम्झण में आसानी थींदी, जॾहिं त हीअ हूंदा आहिनि फ़क़ति हिकु जेतिरा, हीअ फ़क़ति हिकु जेतिरा हुजनि। ठीकु आहे, हीअ त हाणे हीअ जेको आहे सो तव्हांजो थी वियो सेट ईअं। अच्छा ॿी मतिलबु तव्हां किथे भुलिजी वञो
जेकॾहिं आउं हिकिड़ो सेट लिखां थो A, हिन में आहे 1 2 4 ऐं ॿियो जेकॾहिं आउं लिखां थो B त हिन में लिखां थो 1 2 5 मत हाणे तव्हां सम्झो त ही यार ज़रे घटि बराबरि आहिनि ठीकु आहे या ज़रे घटि मतिलबु हिकु जहिड़ा हिननि जा मेंबर आहिनि इहे हिकु जहिड़ा मेंबर न लिखिया वेंदा ठीकु आहे न छो त बराबरि में ज़रे घटि जी का बि गुंजाइश कोन्हे सेम टू सेम साॻिया हुजनि हिन खां वधीक बि न हुजनि घटि बि न हुजनि बिल्कुलु हिकु जहिड़ा ऐं हिकु जेतिरा हुजनि तॾहिं इक्वल थींदो ही हिकु जहिड़ा त आहिनि हिकु जेतिरा त आहिनि पर ही हिकु जहिड़ा ऐं हिकु जेतिरा कोन्हे ठीकु आहे सो ही इक्वल सेट नाहे ही आहे इक्वलेंट सेट ठीकु आहे ही इक्वलेंट सेट आहिनि यानी A B जो इक्वलेंट सेट आहे ठीकु आहे अहिड़े नमूने सां आउं सम्झां थो त ही ॿ जेके सवाल आहिनि तव्हांजा आसानी सां थी सघनि था हिन में आहे अ सेट A is a set of all even numbers between 2 and 10 अचो त किताब मां बि थोरो हिकु अधु सवाल कंदा वञूं मत तव्हां वरी दिलि में सोचो त साईं पंहिंजा मिसाल ॾेई छॾिया ऐं किताब मां हिकिड़ो ई कोन कयो छो त किताब में वरी आउं ॾिसां पियो न त स्टेटमेंट्स लिखियल आहिनि डिस्क्रिप्टिव में लिखियल आहिनि उनजे करे मत तव्हांखे थोरो मुंझारो थिए कंदा वेंदासीं त तव्हांजे लाइ आसानी थींदी वेंदी ठीकु आहे हाणे जीअं फ़र्ज़ु करियो पहिरियों आहे हिकिड़ो मिंट हाणे हिन में आहे हिते किथे हुआसीं सॉरी मुंहिंजो पनो थोरो उथलियल हो हिन में फ़र्ज़ु करियो आख़िरी पाण भला पंजो करियूं था ठीकु आहे ॿिया त तव्हां यकीनन करे सघो था पंहिंजो सेट ऑफ ओड नंबर्स लेस देन 2 हाणे फ़र्ज़ु करियो सेट आहे हिकिड़ो ओड नंबर्स ओड यानी 21 लेस देन 2 माना हिन में हिकु ई ईंदो ऐं ॿियो आहे सेट ख़ाली ठीकु आहे हाणे पाण हिननि जा को बि नाला ॾेई था छॾियूं ही आहे P ही आहे Q ही जेके आहिनि से कंहिं सूरत हू मथां सवाल आहे त छा इहे पेयर इक्वल आहिनि जी न ही इक्वल कोन्हे छो त ही एम्प्टी आहे हिन में हिकिड़ो मेंबर आहे इन जे करे हीअ इक्वल कोन्हे के ठीकु आहे तव्हां आसानी सां करे सघो था हिन जो जेको पंजो आहे इन में तक़रीबन 4 आहिनि ऐं इहे बिल्कुलु आसान आहिनि तव्हां करे सघो था इन में वक़्तु विञाइण जी ज़रूरत न आहे का ठीकु आहे ऐं पक करियां त मुंहिंजो आवाज़ु पहुचे पियो बिल्कुलु पहुचे पियो हाणे जेको आहे सो आहे 6हों नंबर सवाल ठीकु आहे हाणे 6हों नंबर सवाल आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स ठीकु आहे हाणे अचो त हिन में ॾिसूं था त पहिरियों आहे B उन में आहे MON ठीकु आहे हाणे वरी आऊं हिन खे थोरो साफ़ करे वठां साफ़ कंदे कंदे तव्हांखे आऊं कचहरी करियां थो त शागिर्द साथियो थोरी महिनत करियो ऐं हिमत करियो माण्हू चवंदा आहिनि हिसाब ॾुखिया आहिनि बाबा कंहिं सूरत दुनिया जी का बि शइ ॾुखी कोन्हे जेकॾहिं माण्हू ॾुखियो आहे बाक़ी हा माण्हू जेकॾहिं आराम पसंदि आहे माण्हू सुतो पियो आहे माण्हू आसान आहे त पोइ उनजे लाइ हर कमु मुश्किल आहे मानी खाइण बि ॾुखी अथसि ठीकु आहे सो उनजे करे महिनत करियो हिमत करियो ऐं इहो ॿुधाईंदो हलां त असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो ऐं हीअ वीडियो शेयर करियो पंहिंजे दोस्तनि सां उस्ताद साहिबान खे गुज़ारिश आहे त असांजी सपोर्ट जे लाइ चैनल खे सपोर्ट कनि ऐं उनखां अलावा वधि खां वधि शागिर्दनि खे रिकमेंड कनि त हीअ घर वेठे पढ़नि ऐं असां जूं ख़ासि तौर ते जेके नियाणियूं आहिनि उहे त हर सूरत पढ़नि घणो करे ऐं मथां मारी उन्हनि जे लाइ करियां थो ठीकु आहे हाणे अचूं था हिन जो 6हों नंबर सवाल स्टेटमेंट्स चए थो ट्रू ऐं फॉल्स वारियूं ट्रू ऐं फॉल्स ठीकु आहे हाणे पहिरियों आहे इन जे चवण जो मतिलबु हू इहो ई आहे त MON ठीकु आहे हाणे हू चए थो त इहो जेको आहे सो छा आहे इहो मून जेको लफ़्ज़ आहे न उन जो सेट आहे थोरो सम्झण जी ॻाल्हि आहे एग्ज़ैक्ट ही ट्रू आहे ठीकु आहे हिन खे पाण ट्रू चवंदासीं छो त मून में O 2 अचनि था पर सेट में पाण हिकिड़ो ई रुकन 2 चकर नथा लिखी सघूं उन जे करे पाण जॾहिं चयो वेंदो त मून जेको लफ़्ज़ आहे उन में लेटर्स जेके आहिनि उन्हनि जो सेट लिखो त पाण बिल्कुलु ईअं ई लिखंदासीं ईअं कोन लिखंदासीं MOON छो त पोइ उहो 2 चकर थींदो इहो सेट कोन थींदो ठीकु आहे उन जे करे इहो ट्रू आहे
अहिड़े ई नमूने सां हिन जो ॿियो नंबर आहे, ॿिए नंबर में हिकिड़ी निशानी ॾिनल आहे, हिन में जेको आहे सो आहे त ए इज़ अ प्रॉपर सबसेट, ठीकु आहे, ऑफ, हाणे सबसेट ऐं तव्हांखे थोरो इहो ॿुधाइण थो चाहियां सबसेट जे बारे में, ठीकु आहे। हाणे हिकिड़ो आहे सेट, ठीकु आहे, सबसेट, ठीकु आहे, ऐं प्रॉपर सबसेट, ऐं उन खां अलावा ॿियो बि कुझु आहे यार, सेट, सबसेट, प्रॉपर सबसेट, ऐं जेको आहे सो सुपरसेट, सुपरसेट, ऐं ॿियो हिकिड़ो अथव इम्प्रॉपर सबसेट, इम्प्रॉपर सबसेट, यानी सेट मातहत सेट, इम्प्रॉपर प्रॉपर सबसेट यानी वाजिब मातहत सेट, इम्प्रॉपर सबसेट गैर वाजिब मातहत सेट, सुपर सेट यानी सभिनी जो सुपर मथां सेट, ठीकु आहे। अचो त हिननि खे ॿुधूं था। हाणे फ़र्ज़ु करियो सेट त पाण सम्झी चुकासीं को बि सेट आहे, पर जॾहिं ॿ सेट कंदासीं त उन्हनि जी वरी भेट करणी पवंदी, ठीकु आहे। जेकॾहिं आउं हिकिड़ो सेट लिखां थो ए, हुन में लिखां थो 1 2 3, ऐं हिकिड़ो ॿियो सेट लिखी थो छॾियां बी 1 2 3 4, ठीकु आहे। ऐं अहिड़े नमूने सां सी सेट लिखां थो त उहो थी वियो 1 2 3 4 साॻियो, ठीकु। अञा तव्हांखे ही शयूं सम्झाइण जे लाइ मुंहिंजे ख़्याल में त ही मिसाल काफ़ी रहंदा, ठीकु आहे। हाणे अचो त हिन ते ॻाल्हायूं था। हाणे ही तव्हां ॾिसो त हिननि में सफ़ा वॾो सेट, ही ॿई बराबरि सेट आहिनि ऐं हिकु जेतिरा सेट आहिनि, क्लियर थी वियो। हाणे बी जेको ए जेको आहे उन में जेके बि मेंबर मौजूदु आहिनि उहे सेट त ही सभु आहिनि, इन्हनि सभिनी मां हर को सेट आहे, ठीकु आहे। छो त हिकिड़े सही तरीक़े सां लिखिया पिया आहिनि, कामा आहे अंदरि मेंबर वग़ैरह ऐं अल्फ़ाबेट जो नालो ॾिनल आहे, दिस इज़ कॉल्ड सेट, ऐं को बि हिन में डबलिंग में कोन्हे को, ठीकु आहे। हाणे अचूं था सब सेट, हिन मां सम्झूं था। सब सेट जो मतिलबु आहे सभु माना मातहत हेठि वारो। त हाणे पाण जेकॾहिं हिन में ॾिसूं त ए में घटि मेंबर आहिनि बी खां ऐं सी खां, उन जे करे ए जेको आहे सो मातहत सेट आहे छाजो, बी जो बि मातहत आहे, सी जो बि मातहत आहे, ठीकु। अहिड़े ई नमूने सां बी जेको आहे सो हिन जो सुपर सेट आहे, छो त हिन खां मथां हुआ, सी बि हिन जो सुपर सेट आहे, क्लियर थी वियो। हाँ, ऐं हिन जो मातहत सेट आहे। हिननि खे लिखी सघिजे थो त ए जेको आहे सो मातहत सेट आहे छाजो, बी जो, ठीकु आहे, या ए जेको आहे सो मातहत सेट आहे, हिन जी निशानी थोरी सही ॾियां ईअं करे, ठीकु आहे, सी जो, इहो बिल्कुलु हिन खे चई सघिजे थो। हाणे अचो त हिन खे ॾिसूं था, हिन जो प्रॉपर ही लॻायूं था तॾहिं थिए थो प्रॉपर मातहत सेट, ठीकु आहे। ऐं हू जेको आहे सो प्रॉपर सबसेट जा ॿ क़िस्म माना चई सघजनि था, हिकिड़ो प्रॉपर सबसेट, ॿियो इम्प्रॉपर सबसेट, ठीकु आहे। हाणे ही आहे हिन जो बिल्कुलु प्रॉपर सबसेट, ठीकु। प्रॉपर सबसेट जो मतिलबु आहे त उन खां घटि हुजे, ठीकु, बिल्कुलु घटि हुजे। ही इन जो घटि आहे, उन जे करे ही प्रॉपर सेट आहे। बी हुन जो सुपर सेट आहे, ठीकु आहे। साॻे नमूने सां जेकॾहिं सुपर सेट लिखंदासीं त तव्हां लिखंदव बी जेको आहे सो ए जो सुपर सेट आहे, ऐं सी जेको आहे सो ए जो सुपर सेट आहे, ही सुपर सेट जी निशानी अथव, ठीकु आहे। हाणे ही हिन जो प्रॉपर सबसेट आहे, यानी वाजिब मातहत सेट, ठीकु आहे। हाणे अचूं था त आख़िर इम्प्रॉपर सबसेट छा आहे, गैर वाजिब मातहत सबसेट छा आहे। गैर वाजिब मातहत सबसेट जेको सी आहे उहो बी जो गैर वाजिब मातहत सबसेट आहे, यानी बी जेको आहे सो सी जो गैर वाजिब मातहत सेट आहे। साॻे नमूने सां सी जेको आहे सो बी जो गैर वाजिब मातहत सेट आहे। गैर वाजिब मातहत सेट यानी जेके बिल्कुलु बराबरि हुजनि, घटि वधि न हुजनि, सेम टू सेम साॻिया ऐं बराबरि हुजनि, त उहे हिक ॿिए जा गैर वाजिब
मातहत सेट हूंदा आहिनि। हाणे तव्हां चवंदव त साईं हीअ बराबरि बि असां पढ़ी आयासीं, वरी ही जेको आहे सो गैर वाजिब मातहत सेट, इहो वरी छो? त दोस्तो हाणे इहो तव्हां तॾहिं सम्झंदव जॾहिं तव्हांखे चयो वञे त हिन जा तव्हां सभु जेके आहिनि से मातहत सेट लिखो, ठीकु आहे। हिन मां तव्हां केतिरा सेट ठाहे सघो था, हिन मां तव्हां, त पोइ हिन जो हिकिड़ो फार्मूला आहे त n ते 2 लॻायोसि, ठीकु आहे। n मीन्स नंबर, हिन में घणा आहिनि, हिकिड़ो ॿ टे, यानी n बराबरि आहे 3 जे, त 3 ते 2 लॻायो, यानी 3 खे 2 चकर ज़रब करियो, यानी ही थी वेंदा 9, यानी हिननि रुकननि मां पाण तक़रीबन 9 जेके आहिनि से सेट ठाहे सघूं था। हाणे तव्हां चवंदो कीअं ठाहे सघूं था, ॻाल्हि त हरू भरू मूंखे हीअ अॻिते जी आहे, पर तव्हां ॿुधी वठो। फ़र्ज़ु करियो हिन मां ख़ाली सेटनि जो मातहत सेट आहे 1 आहे, पोइ वरी पाण 2 ठाहे सघूं था, वरी पाण हिन जो 3 ठाहे सघूं था, अहिड़े नमूने सां पाण 1 2 ठाहे सघूं था, अहिड़े नमूने पाण 1 3 ठाहे सघूं था, अहिड़े नमूने पाण 3 2 ठाहे सघूं था, ठीकु आहे। अहिड़े नमूने सां पाण 1 2 3 ठाहे सघूं था, ऐं अहिड़े नमूने सां पाण 9 पूरा करे सघूं था, ठीकु आहे। हाणे जेको आहे सो अचूं था त इहे जेको ही फार्मूला जॾहिं पाण मुकमल कंदा आहियूं त हिन जो जेको आख़िरी सेट हूंदो आहे उहो ही सेम टू सेम साॻियो ईंदो आहे। उन जे करे पाण हिन खे हिन जो इम्प्रॉपर सबसेट चवंदा आहियूं उन मद में, बाक़ी हू हिकु जेतिरा ऐं बराबरि सेट आहिनि, ठीकु आहे। त दोस्तो मूंखे उमेदु आहे त ही सम्झाणी ॾियण खां पोइ तव्हां जेके आहिनि से क्लास 6 तव्हां करे वेंदव, ठीकु आहे। क्वेश्चन नंबर 6, उन खां पोइ आहे क्वेश्चन नंबर 7, जंहिंमें कुझु न आहे करिणो, सिर्फ़ु एप्रोप्रिएट जेके सिम्बल्स आहिनि उहे जेके आहिनि से इहे जेके रिलेशन खे शो था कनि उहे तव्हांखे ॾियणा आहिनि। 4 सिम्बल्स हिन में ॾिनल आहिनि, हिकिड़ो मिंट ऐं हिते लिखां थो, हे आहे क्वेश्चन नंबर 7, ठीकु आहे। हिन में सिम्बल्स कहिड़ा ॾिनल आहिनि, हिकिड़ो बराबरि जो, ऐं उन खां पोइ जेको आहे सो ही आहे सुपर सेट जो, ऐं उन खां पोइ ही आहे सबसेट जो, ऐं उन खां पोइ ही आहे हिकु जेतिरो, ठीकु आहे। इन्हनि सां पाण खे हीअ जेके ब्लैंक्स आहिनि इहे फिल करणा आहिनि, ठीकु। हाणे अचो त हिन जो फ़र्ज़ु करियो पाण पहिरियों करियूं था, त पहिरियों आहे 10 20 30, ऐं ॿियो आहे 5 ऐं 10 ऐं 15 20 30। त आउं चाहींदुसि त सुस्ती जो मुज़ाहिरो न करियो, साफ़ करियां, ऐं तव्हांखे जेको आहे सो हीअ हिकु अधु जेको सुवाल आहे इहो तव्हांखे करे ॾेखारियां तजी तव्हांजे लाइ कुझु आसानी थी वञे, ठीकु आहे। हाणे फ़र्ज़ु करियो हिन जो ही पहिरियों नंबर कहिड़ो आहे, पहिरियों नंबर, उन में चए थो हिकिड़े पासे आहे 10 ऐं 20 ऐं 30, हिते ब्लैंक ॾिनल अथव, ऐं वरी ॿिए में आहे 5 10 15 20 25 ऐं 30, ठीकु आहे। हाणे हिननि मां हिन खे निशानी लॻाईंदासीं। निशानी पाण जेकॾहिं ॻोल्हियूं त तव्हां सम्झी सघो था त हीअ जेको आहे सो समूरा मेंबर हिन में मौजूदु आहिनि पाण, छो त हिन में 10 बि मौजूदु आहे, 20 बि मौजूदु आहे, 30 बि मौजूदु आहे, बाक़ी ही अञा इज़ाफ़ी आहे हिन में, उन जे करे ही सुपर सेट आहे हिन जो, ऐं ही थियो हिन जो सब सेट, त इन ते इहा निशानी लॻंदी, ठीकु आहे। अहिड़े ई नमूने सां हिन जो जेकॾहिं पाण आख़िरी कयूं त आख़िरी में छा आहे, आख़िरी में अथव 11 ऐं 22 ऐं 33, बसि हिते ई आहे। जॾहिं त ॿिए पासे आहे 1 2 3 ऐं पोइ लामहदूद, ठीकु आहे। त हाणे तव्हां सम्झी सघो था त ही 11 22 33 हिननि में अची वेंदा, छो त ही खुटे ई नथो, लामहदूद आहे, उन जे करे ही थींदो सुपर सेट हिन जो, ऐं ही थींदो इन जो सब सेट, उन जे करे इन्हनि ते ही निशानी ईंदी, ठीकु आहे। त दोस्तो अहिड़े नमूने सां हीअ जेका मश्क आहे सा तव्हांजी मुकमल थी चुकी आहे। तव्हां हिनखे ध्यान सां पढ़ो, किथे बि को बि सवाल मुंझारो करे होमवर्क में, आउं होमवर्क इन करे ॾींदो आहियां त जीअं आउं चाहियां थो तव्हां लकीर या फ़कीर न थियो, तव्हां इहो होमवर्क करियो, बाक़ी जेके रहियल आहिनि जेकर तव्हां खां न थिए त मूंखे मैसेज करियो,
कमेंट करियो ऐं ज़रूरु तव्हांजी हेल्प कंदुसि। जॾहिं त हिन जी जेका रिव्यू एक्सरसाइज़ आहे इहा इन ई मां हूंदी आहे, सो इन खे तव्हां ध्यानु ॾियो ज़रूरी, ऐं इहा तव्हां पाण करियो। इन में बि कोई मसइलो हुजे त मूंखे ॿुधायो। ऐं पेज नंबर 15 इहो सभ खां अहम आहे। इन में जेके पॉइंट्स ॾिनल आहिनि ऐं हेठि बॉक्स में जेके निशानियूं ॾिनल आहिनि इन्हनि जी मीनिंग्स ॾिनल आहे, इन खे थोरो ज़हन में रखो, यादि करियो। शागिर्द साथियो, वीडियो जे करे ॾिसी ऐं जिन छॾाईंदो त कोन पढ़ी सघंदो। दिलि आहे, चाह आहे, शौक़ु आहे, लगन आहे त पोइ सभु कुझु करे सघो था। मैथ इज़ मैजिक, मैथ जादू आहे, मैथ आसान आहे। जेके मैथ पढ़नि था माण्हू उन्हनि खां छिरकनि था, हैरान थियनि था, उन्हनि ते रश्क कनि था, उन्हनि खे फ़ख्र जी निगाह सां ॾिसनि था, उहे माण्हू तारीख़ में लिखिया वञनि था। उन जे करे रियाज़ी ज़रूरु पढ़ो। कुदरत जी ॿोली आहे, ॿोलियुनि जी माउ आहे। महिरबानी।